2009 में सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद जी टेस्ट ॾींदड़ ही उम्मीदवार आहिनि जिन अॼु हथनि में पिंडियुनि ते पत्थर रखी एहतजाज कयो आहे। हिननि जो चवणु आहे त इहे गुज़िरियल 10 सालनि खां सरापा एहतजाज आहिनि पर खेनि ऑफर आर्डर नथा ॾिना वञनि। इन जा कहिड़ा सबब आहिनि अचो खाइनि मालूम करियूं। असां 10 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं। असांखे चवां असांजा बचा बुख ऐं बेरोज़गारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां सिंधी जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तालीम जे सूबाई वज़ीर ऐं आला क़यादत खां इहा घुर था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान त असांखे ऑफर आर्डर ॾेई असांजे बचनि खे फाका कशी खां बचायो वञे। ऐं असां 2009 में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कई आहे। असांखे अॼु ॾींहं ते आर्डर नथा ॾिना वञनि। असांजे कोर्ट में डिसीजन बि आयो आहे पोइ बि असांखे आर्डर नथा ॾिना वञनि। साईं पिंडियुनि ते पथर रखणी हिकु बुख जी अलामत आहे त असांजे घरनि में हींअर फाका कशी थी रही आहे। 2009 में जेका असां सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां टेस्ट पास कईसीं उन में असांखे वेटिंग रखी जाली भर्तियूं कयूं जिन जा सबूत असां सभिनी खे ॾेई चुका आहियूं। असां वरी बि पंहिंजो गुज़ारिश था कयूं वज़ीर आला सिंध खां पंहिंजो असांजो नोटिस वठी असांखे ऑफर आर्डर ॾिना वञनि। इन्हनि जी खुलियुनि कचहरियुनि में बि दावूं कयूं पर अञा ताईं असांखे इंसाफ़ न मिली सघियो आहे। असां ऐं असांजा बचा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। गुज़िरियल 10 सालनि खां ई सरापा एहतजाज आहिनि। हुकूमत खे घुर्जे त हिननि जे एहतजाज जो नोटिस वठी खेनि बिना देर ऑफर आर्डर ॾिना वञनि जीअं ही बुख ऐं बदहालीअ खां बची सघनि ऐं पंहिंजे बचनि जी किफ़ालत करे सघनि। क़ैमरामैन सजاد ڪلھوڙو सां गॾु अल्लाहबख़श क़ुरैशी सिंध टीवी न्यूज़ नसीराबाद।